केलाए तकीदो कंदी के भी बेड़ी मूड न चलिया जे तू बचियो वन प्यारा तो के को करे विंदासी सो पैर पसारे वेठो आ डूंगरदारे विंदासी डूंगरदारे विंदासी सिंध एक्शन कमेटी जी क़यादत मिरपुर खास जा बाशो दोस्तों मुझे भेनरों मुझा भाइरों अज असां क़ौमी राब्ता मुहिम के हवाले से सिंध के मुख्तलिफ शहरन में थींदे मीरपुर खास में आयूं। ही सिंध एक्शन कमेटी जो काफ़िलो सिंध के आशिकन जो काफ़िलो है जेको मुसलसिल सिंध की खुशहाली की अलामत बनियल है। ही असांजो सफ़र गुज़रियल 45 सालन खां वठी जारी है। असांजी मोहब्बत जो मरकज़ सिंध है। असां जब सिंध की ज़मीन बचाइण लाइ 6 जून के ॿाहिरियां अॻियां लखे माण्हुनि खे गॾु कयो त पीपल्स पार्टी सरकार बौखलाहट जो शिकार बणिजी हुई। असां मीरपुर खास ऐं सिंध जे आवाम खे ॿुधाइण चाहियूं था त ॿाहिरियां टाउन जे अॻियां इन दहशतगर्दी में सिंध हुकूमत में वेठल मास्टर माइंड वज़ीर आहे उनखे इन जांच में शामिल कयो वञे त ख़बर पवंदी त ही सॼी दहशतगर्दी कंहिं कई आहे। तव्हां उन्हनि बेगुनाह मासूम माण्हुनि खे गिरफ़्तार था कयो जेके मुंतज़िर आहिनि। सैयद जलाल महमूद शाह हमेशह सिंध की क़ौमी तारीख़ के गॾु करे पुरअमन तारीख़ कई आहे ऐं सिंध के क़ौमी मफ़ादनि जे लाइ जिदोजहद कई आहे। तव्हां हुनजे मथां दहशतगर्दी जो केस दाख़िल करे छॾियो। डॉक्टर कादिर मुंशी जे मथां दहशतगर्दी जो केस दाख़िल करे छॾियो। रियाज़ चांदी जे मथां दहशतगर्दी जो केस दाख़िल कयो। असां त आशिक़ आहियूं। तव्हां हज़ारे केस दाख़िल कयो झुकण वारा न आहियूं। शिकस्त तव्हांजो मुक़दर बनी चुकी आहे। 6 जून खां ही तारीख़ शुरू थी आहे। सिंध जे शऊर खे गॾु करण लाइ निकिता। तव्हांजा केस तव्हांजी रुकावटूं तव्हांजी दहशतगर्दी ऐं ज़रदारी यादि रखी छॾ। हाणे इंतिहा थी वई तो हर ॻाल्हि जी क़ीमत पैसो रखी छॾियो आहे। सिंध जो शऊर पैसे ते ख़रीद कबो। सिंध जो वोट पैसे ते विकिरो थींदो। सिंध जो क़त्ल थींदड़ माण्हू दो बील उनजे वारसनि खे पैसनि जे ज़रिए इंसाफ़ विकिरो कंदो। तो असां सम्झूं था मुल्क जी इस्टेब्लिशमेंट तोखे सिंधियुनि जे मथां इन करे विहारियो आहे त तूं सिंधियुनि जो रत पी। त ही भेनरूं ही भाउर जेके पंहिंजे वतन जी मालिकी लाइ पंहिंजी धरती जे बचाव लाइ पंहिंजे दरिया जे दिफ़ा लाइ पंहिंजे समुंड खे बचाइण लाइ पंहिंजे ग़ैरतुनि ऐं इज़तुनि जे बचाव लाइ अॼु मैदान ते आहिनि। ही मैदान ते तोसां जंग आहे छो त असांजी तरजीहात में सिंध आहे। असां जेके 40-45 सालनि खां जेको सफ़र कंदा था अचूं असांजे नज़रुनि जे अॻियां वो पेट भुखायल ॿार आहिनि जेके 2 वेलनि जी मानीअ लाइ परेशान आहिनि। असांजे नज़रुनि जे अॻियां उहे तड़पंदड़ औरतूं ऐं मर्द आहिनि जिन खे अस्पताल में इलाज नथो मिले। असांजे तरजीहात में उहे मज़लूम माण्हू आहिनि जिन खे अदालतुनि में इंसाफ़ नथो मिले। असां त वतन जा आशिक़ आहियूं। असां त धरती जा मुहाफ़िज़ आहियूं। सिंध जा मुहाफ़िज़ आहियूं। सिंध खे घर थियणो पवंदो छो त असेंबलियुनि में वेठल जेका अॼु माण्हू वेठा आहिनि उहे इन्हनि जा अबा ॾाॾा फनी उन्हनि जा हामी हुआ। उहे ई माण्हू अॼु उन्हनि जा पोटा ॾोटा समूरा जेके वेठा आहिनि उन्हनि वटि उन्हनि जी तरजीहात में सिंध कोन्हे। उहे हर सूरत में तव्हांजो ई लुटियल पैसो तव्हांजे मथां ख़र्च करे तव्हांजो वोट ख़रीद करे इक़्तिदार जा हवस परस्त इक़्तिदार जे नशे में मदहोश हर सूरत में इक़्तिदार में रहणु चाहिनि था। पर हाणे सिंध खे तब्दील थियणो आहे। यादि रखो सिंध वासियो सिंध एक्शन कमेटी सिंध जी आख़िरी उमेद
वेंदा है उनमें अचो त साम्हूं साथ ॾियो अचो गॾिजो अचो सिंध जा बादशाहूर माण्हू अचो सिंध जा आलमो अचो सिंध जा अदीबो ऐं अचो सिंध जा मज़लूमो गॾिजो गॾिजी सिंध जी तकदीर तब्दील कयूं चाहे ज़िलतूं नाकामियूं मारूं शिकस्तूं उनजो ज़िम्मेवार केरु आहे ज़िम्मेवार ज़रदारी केरु आहे ज़िम्मेवार ज़रदारी जेका मुसलसिल हाणे 14 साल हिन खां 15 साल पहिरियों 30 साल इक़्तिदार में वेठी रही आहे 30 सालनि खां मुसलसिल सिंधी माण्हुनि जो रत पीअंदा रहिया आहिनि ऐं जॾहिं बि असां हक़नि जी ॻाल्हि कयूं था जॾहिं बि असां क़ौम पर पंहिंजे क़ौमी हक़नि जे लाइ जिदोजहद कयूं था मैदान में अचूं था त असांखे चइबो वञे त ही मुल्क दुश्मन आहिनि हम मुल्क दुश्मन नहीं है मीरपुर खास वासियों आओ हमारा साथ दो हम आपकी तकदीर तब्दील करने के लिए खुशहाली के लिए आपके साथ हाथ बढ़ाने आए हैं हम मोहब्बत का पैगाम लेने आए हैं हम मोहब्बत का पैगाम लेके आए हैं हम तरक्की का पैगाम लेके आए हैं हम नहीं किसी दहशतगर्द का कभी साथ दिया है नहीं किसी दहशतगर्द का कभी साथ देंगे हम चाहते हैं कि इस मुल्क में इंसाफ का राज हो हम रियासती दहशतगर्दी के खिलाफ हैं हम मजहबी इंतहा पसंदी के खिलाफ हैं और हम सियासी दहशतगर्दी के भी खिलाफ हैं क्यों कि पीपुल्स पार्टी और एमक्यूएम एक सिक्के के दो तरफ हैं दो रुख हैं सिंध में रहने वाले मुस्तकिल लोगों को यह फैसला करना है कि भाइयों की तरह सिंध को तब्दील करना है सिंध की खुशहाली के लिए मिलजुल के साथ बढ़ाना है और आगे बढ़ना है क्योंकि सिंध के शहर में रहने वाले बाशऊर लोग तुम्हें इस कौम की तब्दील करने के लिए आगे बढ़ोगे शहर में जेका सियासत इब्तिदा कंदी वही सियासत सिंध जे ॿारनि में वही सिंध जे आम माण्हू उन करे अचो त सिंध जी क़िस्मत तब्दील कयूं अचो त सिंध जे रोशन मुस्तक़बिल जी वारसी कयूं अचो त इन्हनि ज़िलतुनि मायूसियुनि नाकामियुनि खे शिकस्त ॾियूं जेकर चाहियो था त सिंध तब्दील थिए त पोइ सिंध एक्शन कमेटी जो साथ ॾियो ही जिदोजहद सिंध जे दिफ़ा जी जिदोजहद आहे ही जिदोजहद सिंध जे दंगनि ऐं नंगनि जी हिफ़ाज़त जी जिदोजहद आहे ही जिदोजहद सिंध जे पाणी जी जिदोजहद आहे ही जिदोजहद सिंध जे समुंड जे मालिकी जी जिदोजहद आहे ऐं ही जिदोजहद सिंध जे इंसाफ़ जी जिदोजहद आहे असां अदालतुनि खे बि गुज़ारिश कयूं था त अदालतुनि में वेठल जज साहबान तव्हांजी इज़त तव्हांजो तक़दस हिन क़ौमी कारकुननि जी जिदोजहद ऐं हिननि जे रत जे करे अॼु उहा साबित थी आहे उन करे इंसाफ़ में देरि न ॾियो सैयद ज़ैन शाह जंहिं गिरफ़्तारी ॾिनी इन करे त मूंखे अदालतुनि में इंसाफ़ आहे त मुंहिंजे मथां जेको कूड़ो केस दाख़िल कयो आहे सैयद ज़ैन शाह जेको अमीन आहे हिते माण्हुनि जो राजनि जो नवाब शाह जा सेशन जज उन्हनि फैसला मोकिलिनि 60,000 वोट रोकनि ऐं ज़रदारी माफ़िया ज़रदारी सरकार उनजे मथां फुर जो केस दाख़िल कयो अथनि ATM फुर कयो अरे शर्म कयो हुकुमरानो ॿुधी मरो उन करे असां अदालतुनि मां इंसाफ़ जी उमेद कयूं था अदालतुनि खे चऊं था त जल्दी इंसाफ़ ॾियो क्योंकि किसी ने बोला है कि भीख में मिला हुआ प्यार और देर से मिला हुआ इंसाफ भी मिलने के बराबर नहीं है असां चाहियूं था त इंसाफ जल्दी मिले अदालतूं पंहिंजो तक़दुस बरक़रार कनि ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी जो राज ख़तम थिए सिंध जी खुशहाली लाइ अॻिते वधूं उन करे अचो त ज़रदारी ज़ालिम जे ख़िलाफ़ प्रचार नारा हणनि ओ ज़रदारी तोसां